बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामुअलैकुम। उम्मीद त ख़ैरियत सां हूंदा। ॾींहं जा 12 थिया आहिनि, बल्कि 12:30। ॿार अञा उथिया कोन्हनि ऐं उन्हनि खे मां हाणे उथारींदसि। उहो नाश्तो कंदा पहिरें त, ऐं मां पोइ उन खां किचन साफ़ु कंदसि। हे बरनियूं बि ख़राबु थी वियूं आहिनि, हिननि खे हथ लॻनि था। पराठो पचायूं था या ऑयल में गिह में हथ लॻायूं था त हीअ सणबियूं थी वियूं आहिनि, त हिननि खे साफ़ु कंदासीं न थांवनि सां ई गॾु। पर पहिरें थांव अॼु सभु जमा थींदा त पोइ धोईंदासीं। ऐं मंझंदि जे लाइ अॼु छा पको आहे ॾिसूं था। अॼु पका आहिनि पटाटा, फ्राई पटाटा। ऐं हिन में छा आहे, हिन में बि ॾिसूं था। अच्छा, हिन में पकी आहे चिकन। हीअ बि फ्राई चिकन आहे, कढ़ाई वांगुरु। ॿार उथी आया आहिनि। फातिमा हिते हेठि पई नाश्तो करे ऐं 2 ॿार वॾा मथे पोर्शन में विया आहिनि, टीवी बि ॾिसनि पिया ऐं नाश्तो बि कनि पिया। हस्बैंड बि नाश्तो करे पियो ऐं फातिमा बि। मुनो हिकु थियण वारो आहे ॾींहं जो, ऐं हिन जो इहो नाश्तो अञा हाणे पियो थिए। हा फातिमा, सलाम त कयो। वालेकुम सलाम। 12:30 बजे मां फ्रिज बंदि कई ऐं हिनजी जेको सो बर्फ़ पिघलजी वई आहे, पाणी ॼणे लहे पई तमामु घणी। हीअ ॾिसो, अॼु 3 बाल्टियूं मां उछलाए आई आहियां ऐं अञा अथसि ॿी। हीअ हिते उछलाई आहे, ॿाहिरि बि उछलाई आहे। फ्रिज खे साफ़ु करे छॾियोसीं ऐं बिल्कुलु ई मां हिन ते थोरो लूणु विधो आहे जीअं बर्फ़ न ॼमे, पर मथे त हींअर ई ॼमी वई आहे जा। मां आई आहियां ॿाहिरि पंहिंजे अंगण ते, सहन ते, और शाम जो टाइम आहे। परिंदा पखी पंहिंजे घरनि में वञनि पिया, हीअं न वणनि में। माशाल्लाह मौसम प्यारो आहे ऐं हलो ॿाहिरि था हलूं। हीअ आहे कढ़ी पत्तो, कढ़ी पत्ते जो वण आहे। हे ॾिसो, हे बिल्कुलु नंढिड़ो हीउ शरीफ़ो आहे। हे पपीता आहिनि, हीउ पपीते जो वण आहे। ऐं हिन सॉरी हीउ शरीफ़े जो वण आहे। हिन में हिकंद सारा शरीफ़ा सां लाहे छॾिया आहिनि। हे ॾिसो, हीउ बि आहे, होॾां बि आहिनि। हे ॾिसो, मग़रिब जी अज़ान थिए पई। इहा आहे असांजो प्यारो गार्डन। इहा आहे गैरेज। ई तोता, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। हीअ थी आहे बेल। ईअं ई को ॿिज को किरियो हूंदो अची, त
त हीअ बेल थी आहे, ॾिसो कीअं हुनखे पाइप खे मथे ताईं वठी वई आहे। सुठी त लॻे थी पर हिननि में ॾेंबू माखी वग़ैरह वेहे थी त हीअ नुक़सानकार थींदी असांजे लाइ। ॿार बचा घुमनि फिरनि था। हिते मां ठाहियां पई मखणु। हिन में मां मलाई विधी आहे ऐं किलो जेको सो दही विधो हो ऐं अधु किलो खीरु विधो हो मलाई में। उन्हनि खे मिक्स करे पूरी राति मूं हुनखे रखियो हो ऐं हाणे मां हिन खे जो मखणु पई ठाहियां। मुंहिंजो हैंड ब्लेंडर जेको आहे उहो ख़राबु आहे ऐं जग बि जेको जूसर वारो आहे उहो ख़राबु आहे। उहो सोचियो अॻे ज़माने में हिन मधाणी सां ठाहियो वेंदो हो। अॻे ज़माने में छा हाणे बि थियनि था। मुंहिंजी अम्मा जेका आहे काठ जी मधाणी हूंदी हुई, उन सां लस्सी ठाहींदी न मखणु पढ़ंदी हुई। सो हीउ मखणु थोरो थियो आहे पर कचो आहे, अञा पको न थियो आहे। सो मां इन करे हिन हंडे में जेको सो ठाहियां पई मखणु। ऐं तव्हां घर में पंहिंजे ॿारनि खे खाराईंदा आहियो मखणु या न? मुंहिंजो हस्बैंड त जेको मखण खां सवाइ मानी न खाईंदो आहे, पर मां हिन जो मखणु न पर मां हिन जो देसी गिहु ठाहींदसि। देसी गिहु जेको आहे असां डेली सुबुह जो टाइम पराठनि खे हणी ऐं पोइ असां हुन सां ई नाश्तो कंदा आहियूं। हीअ आहे असां सिंधियुनि जो राति जो खाधो। या त हूंदा पकोड़ा ऐं मानी, या पकोड़ा ऐं चांवर, या त हीअ खीर मानी। ॿुधायो तव्हां बि खाईंदा आहियो खीर मानी? मुंहिंजो हस्बैंड साहब जेको आहे राति जो खीर मानी खाईंदो आहे। ऐं हेॾां पको आहे फातिमा जे लाइ कस्टर्ड।